अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन प्रोग्राम जो मेज़बान सुगर फ़कीर अहमद अली चांडियो शहनशाह लतीफ़ सरकार जे हिन बैत सां त अंगण आहिन अॼु सुबह वेंदई साबरी किज को कापड़ियन मां रूह रचंदी रज पेर तनी जा पुज मत सिकी सनासिन खे। अॼु हिन प्रोग्राम में असांजे भलारे ॾींहं ते सिंध जी कुंड कुर्छ खां कई आयल तमामु बहितरीन सुघड़ आया आहिनि। दोस्तनि खां घणो कुझु ॿुधबो, पर हिन भलारे ॾींहं जे मौक़े ते जेके पाण में असां जूं कावड़ूं रंजसूं आहिनि उहे हिक ॿिए खे माफ़ करे ऐं कुर्ब ऐं मुहबत प्यार मेठ सां हिक ॿिए सां मिलो। के दोस्त दोस्तनि सां मिलंदा हूंदा, के दोस्त दोस्तनि खे ईद मुबारक ॾींदा हूंदा, कुर्बानी जे कमकार में शुरू हूंदा। त असां वटि दोस्त अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। कीअं आहियो, ठहिया आहियो, जुड़िया आहियो, संगत साथी भैर बचड़ा माल रिज़क ढगो ढोर माना ख़ैर ख़ैरियत सां कुर्ब साईं तव्हांजूं मोहबतूं। असांजे साॼे पासे खां सिंध जो भलोड़ सुघड़ मोहतरम जनाब मानारो साईं फ़कीर अली नवाज़ लंजवाणी आयो आहे। लंजवाणी साईं किथां आया आहियो? साईं थर उमरकोट का मारवी जे मुल्क में। माशाअल्लाह, तव्हां खां साईं मारवी जे पटन जा बैत बि ॿुधंदासीं। ऐं उन खां पोइ असांजे सिंध जो भलोड़ सुघड़ दीदार अली भट्टी खैरपुर गंबड़ खां कुर्ब जा कदम भरे आयो आहे। दीदार साईं कहिड़ा हाल आहिनि? साईं अल्हम्दुलिल्लाह, शुक्र मालिक जा एहसान, अमी खुश आयो, सब खैर आहे। मालिक जा करम, तव्हां कुर्ब जा कदम भरे आयो, तव्हांखे जीअ में जायूं राहुनि में नेण विछाईंदे दिल जे गहराइनि सां भलीकार चवां थो। लख कुर्ब मां जा महिरबानी। तव्हांजूं मोहबतूं जो कुर्ब करे हिन असांजे प्रोग्राम में तव्हां आया, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। भलायूं ऐं साईं दीदार जे भर में पंहिंजो सिंध जो भलोड़ सुघड़ वेठो आहे, ॾाहो ॾाधणी मोहतरम जनाब मुमताज़ अली साल। मुमताज़ अली कहिड़ा हाल आहिनि तव्हांजे? कच्चे जा बाबा कहिड़ा हाल आहिनि? हाल भला आहिनि साईं। असांजे कच्चे ॾे ॾाढो सुठा फसल बसल सुठा थिया आहिनि, माशाअल्लाह माशाअल्लाह, सुठा रंग आहिनि। बस हाणे अलाह साईं जा करम आहिनि। इहो पंहिंजो ॻोठाणनि में इहो कबाली झेड़ा ये उहे त हाणे कोन न तव्हांजे पासे? असांजे पासे ते कोन आहिनि, बाक़ी एॾे लाड़काणे ॾे एॾे मथे एॾे आहिनि। अलाह करे के इहे बि ख़तम थियनि, के महबतूं वधनि के। जी जी, दुआऊं घुरो अल्लाह हिन भलारे ॾींहं जे सदके असांजी पूरी सिंध ते पूरे आलम ते रहम ऐं करम करे। असांजे मुंहिंजे हिन खाॿे पासे खां सिंध जा भलोड़ सुघड़ वेठा आहिनि मोहतरम जनाब गुलाम हादी लेगारी, जेके लाड़ जे पटन खां कुर्ब जा कदम भरे टंडरो भागो साईं शमन सरकार जे पंहिंजो पटन खां आया आहिनि। साईं गुलाम हादी कहिड़ा हाल आहिनि? साईं दुआ लगी बि अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं। अल्लाह साईं जा एहसान आहिनि मालिक साईं। मोहबतूं साईं मोहबतूं, कुर्ब थोरा कंडियारे जा कुर्बदार। हिकु दोस्त असांजे किताब लिखियो सुघड़ असांजे, उन किताब जो नालो रखियो कंडियारे जा कुर्बदार। सो कंडियारे मां कुर्ब करे अॼु हिन भलारे ॾींहं ते ईद जे ॾींहं ते असांजो इमदाद अली खुशकबी साहब कुर्ब जा कदम भरिया। इमदाद साईं कहिड़ा हाल आहिनि? बाबा तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं, ख़ैर मुबारकूं। सभिनी खे अल्लाह करे आबाद कायम दायम हुजो। अल्लाह साईं तव्हांजो सॾु थियो अची पहुतासीं अवां सां। साईं तव्हांजूं मोहबतूं वॾा वड़ थोरा। साईं प्रोग्राम त घणो ई कुझु अव्हां खां ॿुधबो, पर हेॾा गुलाम हादी लेगारी साहब वेठो आहे। अॼु अचो त महबूबे मुस्तफ़ा जे शान में साईं खां हिकिड़ो नात ॿुधऊं। प्रोग्राम जी शुरूआत भलारे ॾींहं ते नात सां थी वञे त पोइ मज़े जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु साईं, इहा त ॾाढी मज़े जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु साईं, तव्हांखे नात जेको आहे ॿुधाईंदासीं, छो जो अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद जो ॾियारो आहे। सब जा सब दोस्त भी पंहिंजी भी मुलाक़ात है, सब को पंहिंजे प्यारनि सां दिल वारनि सां ईद मल्हाए रहियो आहे। पर साईं असल में हिकिड़ो नंढड़ो असांजो मैसेज भी नंढड़ो पहिरीं आहे त जेका भी अॼु दिल में रंजिश आहे, जेको कंहिंसां नाराज़ आहे, जेको कंहिंसां थोरी घणी ॻाल्हि तां कावड़ियल आहे,
उहे अॼु इन भलारे ॾींहं जे सदके हिक ॿिए खे माफ़ कयो। अल्लाह तबारक व ताला खे साईं जो अमल ॾाढो प्यारो ऐं पसंदि अचे थो। अल्लाह तो चए तव्हां ज़मीन वारनि खे माफ़ कयो, आसमान वारो अल्लाह तव्हांखे माफ़ करे छॾियो। माशाअल्लाह, अल्लाह सुभान खां अल्लाह, पोइ ईअं ई थी थो सुभान बाबा। अल्लाह के दिल जे गहराइनि सां चई छॾियो बाबा असां माफ़ करे छॾियोसीं। जेसीं ताईं इंसान माफ़ नथो करे तेसीं ताईं इंसान जो अमाल अल्लाह वटि क़बूल ई नथो थिए। रंजस रखणी न खपे, बुग़्ज़ हसद दिलि में हुजणी न खपे। इन ई मौज़ू ते सभु हिक ॿिए खे माफ़ करे छॾियो बाबा। आमीन, ऐं आमीन, बिल्कुलु तव्हांखे अॼु आमीन। जेको आहे सो भलारो ॾींहुं आहे। सभिनी दोस्तनि खे अॼु जेको आहे सो असां पंहिंजे तरफ़ खां मैसेज बि ॾियूं था त हिन ईद जे ॾींहुं ख़ुशियूं ऐं हिन ईद जे ॾींहुं हली करे जेको नाराज़ हुजे उन वटि हली करे तॾहिं ते वञी करे उनखां माफ़ी वठे ऐं उनखां हाल अहवाल वठे। ऐं तव्हांखे पहिरीं सभ खां पहिरीं पंहिंजे आका इनामदार सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ऐं उन पालनहार रब करीम जे शान में तव्हांखे जेको आहे नात वाह साईं, वाह, सुभान वाह, अल्लाह। पोइ वाह अॼु ते साईं, इंशाअल्लाह सुभान जारी अल्लाह। हलाईंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जियां नाम तुंहिंजो रहमान मिठो ती कुरब ॾिनई क़ुरान मिठो। सुभान अल्लाह, जियां नाम तुंहिंजो रहमान मिठो ती कुरब ॾिनई क़ुरान मिठो। सुभान अल्लाह, हर सुभान अल्लाह। पावे फरमान मिठो, जंहिंजो हर पावा फरमान मिठो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तुंहिंजो रहमान मिठो ती कुरब ॾिनई क़ुरान मिठो। तूं मिठड़ो मोहम्मद मीर ॾिनई सुभान अल्लाह। कुल पैगंबरनि जो पीर ॾिनई। सुभान अल्लाह। तूं मिठड़ो मोहम्मद मीर ॾिनई कुल पैगंबरनि जो पीर ॾिनई। सुभान अल्लाह। अरे वीझार वॾो को वीर ॾिनई कई के दोही एहसान मिठो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रहमान मिठो ती कुरब ॾिनई क़ुरान मिठो। ही चंड तारा जोड़िया तो ही नूरी निज़ारा जोड़िया तो। सुभान अल्लाह, ही सुभान चंड अल्लाह। तारा जोड़िया तो ही नूरी निज़ारा जोड़िया सुभान तो। अल्लाह। ही ॾींहुं रात बसारा जोड़िया तो कई के ॾोही अजहान मिठो। जियां नाम सुभान तुंहिंजो रहमान मिठो ती कुरब ॾिनई क़ुरान मिठो। ही सोलगी यूसुफ छा तो लिखे वाखाण तुंहिंजी थीड़े सभ खे वणे। सुभान वाह, अल्लाह। वाह, वाह, ही वाह। सोलगी यूसुफ छा तो लिखे वाखाण तुंहिंजी थीड़े सभ खे वणे। भला केर तुंहिंजे अॻियां हणे ॾेई माफ़ी कर ऐलान। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तुंहिंजो रहमान मिठो ती कुरब ॾिनई क़ुरान मिठो। जियां नाम तुंहिंजो रहमान मिठो ती कुरब ॾिनई क़ुरान मिठो। जंहिंजो हर पावे फरमान मिठो, जंहिंजो हर पावा फरमान मिठो। जियां नाम तुंहिंजो रहमान मिठो ती कुरब ॾिनई क़ुरान मिठो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माशाअल्लाह, माशाअल्लाह। तमाम बेहतरीन नात पढ़ियो असांजे मोहतरम गुलाम हादी लेगारी साहब। जियं त तूं सजण तूं सुहिणो तूं मिठा मुहब मुबीन। तूं सजण तूं सुहिणो तूं मिठा मुहब मुबीन। तूं ताहा
मुद्दसिर तू रहमान तू यासीन आलम सजे जो अहमद चए वाह। तू रहमत लिल आलमीन वाह। तू अरबी जाम अमीन आहिन तुंहिंजूं चङायूं चांडियो चए आहिन तुंहिंजूं चङायूं चांडियो चए माशाअल्लाह। वाह साईं वाह। हाणे असां अर्ज़ कंदासीं पंहिंजो कंटियारे जो कुर्बदार वाह कंटियारे जो कुर्बदार असां वटि कई आयो आहे इमदाद खुश्क साहब। इमदाद साईं तव्हां पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां छा था अॼु हिन ख़ुशी जे मौक़े में ॿुधायो? अमन साईं असां तव्हांखे उहा ॻाल्हि कंदासीं जेका अव्हांखे अणरफ ऐं अणगणी हूंदी। माशाअल्लाह फ़कीर फरमायो आहे त काकुल कुंडा ज़ुल्फ ज़रीदार तव्हां माशाअल्लाह वाह साईं वाह। वाह साईं वाह। वाह वारनि जा नाला वाह वाह। असांखे त हिकु ॿ वारनि जा नाला अचनि पिया पर फ़कीर फरमायो आहे त काकुल कुंडा ज़ुल्फ ज़रीदार चवां गुलालक गोहर जा गेसू गुलगुलज़ार चवां हुत फज़ल फहमीदा वाह वरियाम संदा वार चवां वाह। उगो अली वाह, सही वाह। जा आहिन घाटा गुंडीदार चवां वाह। मारसिया महबूब जा चा सिंग वचल केदार चवां रबर जा रंड चए सोनर जा सिंगार चवां पाक परन जा पार चवां हयाती भर हिदायत। वाह 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 साईं वाह वाह। वरी फ़कीर चयो त खुलनि केस करीम जा त सपन सघनि सही। फ़कीर साईं वारनि जी ॻाल्हि कई पर असां वरी उन लफ़्ज़ खां लफ़्ज़ खणी ऐं वरी नागनि जे तरफ़ वञूं। वाह 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 साईं वाह। अहमद अली साईं चए पियो खुलनि केस करीम जा त सपन सघनि सही भूर अरोड़ भवंग वञनि टोटल टोल टई वाह चोड़ा चौडेल चिटेल चिरन की न चाहिए जलेबी जार न कन गडरा पियण सर गई पियण पतंग पसंद प्रिय के त मात थियन मही असील अलियर अदाठर दोहा वञन की न वही कारियर कर न खणे को ठाऊ के गया ठही रमन प्यार रही अजीब गो इमदाद। वाह साईं वाह वाह साईं वाह। थियो त जिते ओत अंबीर जी उते दिलबर कया तेरा सड़ियल फुल सालन जा त दिलवर साल जेरा उजरा गुल अजीब कया अज मौकन पिया मेरा कुंजन कंद निमायो फरकी ॾियण फेरा बंबा पिरूं भाऊ बराबर भाउर ॾियण फेरा जिते ओत अंबीर जी उते दिलबर कया तेरा सड़ियल फुल सालन जा त दिलवर साल जेरा उजरा गुल अजीब कया मौकन पिया मेरा कुंजन कंद निमायो फरकी ॾियण फेरा लग बराबर रोजा लुकमान जे दा खत कर खेरा। वाह वाह साईं वाह वाह साईं वाह जो ॿुधायो। इमदाद साईं तव्हां जेके इहे बैत पढ़िया इहे 10 जा बैत हुया? जी साईं जी साईं। मूंखे हिकिड़े पंहिंजे उस्ताद जो हिकिड़ो 20 जो सिंगार यादि पवे थो त हिकिड़े उठ जा उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी 20 नाला गणिया आहिनि। वाह साईं अरे सो त मयो मकरानी महबूब लाइ कयो आज़ारी आंबाह। वाह साईं वाह। मयो मकरानी महबूब लाइ कयो आज़ारी आंबाह जाबलू जमल जानब लाइ कयो तोदे मुल्क तबाह लोकरियो लाड़े ते पियो केमल करे वाह साईं वाह वाह। लंघ ते पियो रोडो तके राह त ढाटी ढोल हबीब लाइ कयो दोबारे बाह कमा टिकाची करे चांगे छजो चाह त मरी मस्त मलूक चैन गोरो खाए गाह करे राबाह पियो चुमे कदम करी। वाह साईं वाह 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 साईं वाह वाह साईं वाह। असांजे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो 10 जो बैत हुयो जीअं त आजाणे जो बैत अर्ज़ आहे त भली आए भला पिरी ईद ते अॼु यार भली आए भला पिरी ईद ते अॼु यार दीदू मिलियूं दीदुनि सां थिया कुर्ब करार पो तो दिलबर जो दीदार आ मूलाए चङाई चांडियो चए आ मूलाए चङाई चांडियो चए। हींअर आऊं अर्ज़ कंदुसि मोहतरम जनाब फ़कीर अली नवाज़ लंजवाणी खे त हू पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां अॼु भलारे ॾींहं ते छा थो ॿुधाए? साईं अॼु अव्हां हिन प्रोग्राम में उथंदे ई ज़िक्र कयो त हिक ॿिए खे माफ़ करे छॾींदा कयो सो उन जे लाइ शहर अर्ज़ कंदासीं त माफ़ करणु सुठी ॻाल्हि आहे सभु खां इन बाबति माफ़ करणु आहे बेशक दरगुज़र करणु आहे छो त जेकॾहिं झेड़नि आहे इन्हनि में केॾा नुक़सान सॼी सिंध जा नुक़सान सभु क़ौमनि जा नुक़सान ऐं हिन प्रोग्राम हिन भलारे ईद जे ॾींहं ते हथ ॿधी सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश थो करियां ख़ुदा हिक ॿिए खे माफ़ करे छॾींदा करियो। उन लाइ शाइर आहे त कंध कपिड़ो
कंध कपिड़ो वाह चक जुती वाह। ॿधी हथ जे अचनि त लखे लख चटियूं छॾे ॾोह ॾिजनि मुंहं ते ॻाल्हियूं मियादास चए साॻियूं न कजनि पोइ मिड़ो ई माफ़ कजनि मेड़ मुहाबे में धरा वाह साईं वाह, वाह साईं, वाह वाह, वाह वाह साईं वाह लतीफ़ भेटाई बि चवे थो त पाए पांद गिचीअ में आहा। अंगण जे अचनि वाह साईं वाह। मुंहं में मटायूं तिन खे ॾिसण सीन ॾिजनि अवगुण ऐब उणायूं ढकण थी ढकजनि ओ तोड़े कचियूं कनि सभु माफ़ कजनि मेंदरा वाह साईं वाह। वाह हा वाह साईं साईं अल्लाह साईं असां त लिक कंदा आहियूं गुनाहनि जी पर रब्बुल आलमीन असांजो सभु गुनाह ॾिसे थो पर उहो वरी बि असां ते रहम करे थो वरी बि असां ते पर्दो रखे थो वाह पर असां साईं, इंसान सुभान हिक ॿिए अल्लाह। खे माफ़ नथा करियूं ऐं असां हिक ॿिए जी ॻाल्हि नथा लिकायूं पर मुंहिंजो मालिक केतिरो ढके थो छा थो चवे त ॾेई पांद पनाह जो ढक कई धोले धोलो वाह साईं मना वाह। रब वाह वाह। ॾेई पांद सुभान अल्लाह। पनाह जी ढक कई धोले ॾिसो ऐब अखियुनि सी बाज भरियो न ॿोले वाह साईं वाह। सुभान अल्लाह। खावंद न खोले ओ राणो न रोले मदियूं पसी मेंदरो वाह साईं वाह 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 रिज़क उन वाह वाह। गुनाहगार खे बि ॾे थो वाह हाणे पाण हलंदासीं जी पाण सभु हींअर कुराड़प में आहियूं पोड़प में आहियूं अहिड़ो को पैगाम ॾींदासीं त जवानी बि साईं इमदाद हिकिड़ो अलाह जो वॾी नेमत ऐं तोहफ़ो आहे उन वाह जो साईं वाह। नौजवाननि वाह खे हिन भलारे ॾींहं ते क़दुरु करणु खपे अर्ज़ु कयोसीं त जवानी बि ॾाढी जवानी हुई का जवानी बि ॾाढी जवानी हुई का वही सा वेचारी दीवानी हुई का उहे पेर आहिनि उहो पंध कोन्हे उहे कुल्हा आहिनि उहो कंध कोन्हे उहो वात वेचारो ॾिसां ॾंद कोन्हे निहारियो ॾिसां पियो निशानी हुई का वाह वाह। जवानी बि ॾाढी वाह। जवानी हुई का वाह साईं वाह वाह। वही सा वेचारी दीवानी हुई का उहे हथ आहिनि उहा हाज कोन्हे उहे बल ॿाहूं उहा आज कोन्हे उहो सिर साॻियो उहा ताज कोन्हे कॾहिं असां लाइ कमानी हुई का वाह साईं वाह। जवानी बि ॾाढी जवानी हुई का वही सा वेचारी दीवानी हुई का उहे नेण नशीला नमियो पिया निहारियूं खणियो हथ खाली खिलूं ऐं खिकारियूं घणियूं पंहिंजूं ॻाल्हियूं सभई वेठा सारियूं वाह साईं कॾहिं वाह, असां वाह। लाइ आसानी हुई वाह का वाह वाह वाह। वाह जवानी साईं बि वाह। ॾाढी जवानी हुई वाह का साईं। वही सा वेचारी दीवानी हुई का उहे कन आहिनि उहो कम कोन्हे उहा दिलि आहे उहो दम कोन्हे जो चमकियो अॻे पियो उहो चम कोन्हे वाह वाह। पढ़ाई वाह साईं वाह। असर ॼण पेशानी हुई का जवानी वाह। बि ॾाढी जवानी हुई का वही सा वेचारी दीवानी हुई का वाह साईं वाह। वाह साईं वाह वाह वाह। बाक़ी साईं वक़्तु ईअं तेज़ी सां वञे थो गुज़रंदो हाणे आयो आहे असांखे ब्रेक जो टाइम अचो त नंढड़ी हिकिड़ी साही खणूं साही खां पोइ वरी प्रोग्राम में अचूं था जीअं त नंढड़ी साई खईसीं साई खां पोइ वरी आया आहियूं प्रोग्राम में तव्हां सॼे सथ जूं महिरबानियूं मोहबतूं वॾावड़ हींअर के दोस्त पंहिंजे कमकार में हूंदा के ॿकरे ठाहिण में के वरी पंहिंजो माना गोश्त विरहाइण में के वरी खाइण में बि हूंदा असां जहिड़ा सो तमामु हिन ईद जे मौक़े ते ख़ुशियूं ऐं बरकत भरे ॾींहं ते सॼे सथ खे वरी बि हिकु दफ़ो दिलि जे गहराइनि सां ईद मुबारक ऐं असां वटि तमामु सिंध जो हिकिड़ो भलोड़ सुघड़ आयो आहे पर खिले बि थो मुर्के बि थो उन जे नज़र हिकिड़ो बैत आऊं कंदुसि त मुर्क पिरी मुर्क तूं नेण खणी पियो मुर्क मुर्क खोले मेन लबड़ा करे माड़ मूं ते मुर्क मुर्क त सदके थियां अॼु त मिठा मिठी मुर्क मुर्क अहमद मुर्क मुर्क मोहियो महबूब जी अचो त असां सिंध जे भलोड़ सुघड़ ॾाहे ॾाधणी सुघड़ दीदार अली भट्टी खां कुझु ॿुधऊं दीदार साईं जी छा ॿुधायो था
हाँ मुंहिंजा साईं अॼु जीअं त ईद जो ॾींहुं आहे ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं कबियूं प्यार ऐं मुहबत जूं ॻाल्हियूं कबियूं अर्ज़ु थियो त मुहबत जो मुल्क में थो ॾूरां ॿुझे ॾस वाह मुहबत जो मुल्क में थो ॾूरां ॿुझे ॾस पिरी पर्ची पढ़ाई भला जे रीझी करे रस त सादिक चवे सारो करे जग उन्हीअ खे जस अदा कुलूफत में आ कस यारे मुहबत मरे ई कान का असांजे उस्ताद रबर चयो त वाली हिन सिंध ते का अहिड़ी वराण वरे जो सुख्या डुबरा पाण में ओ ये भाकुर विझूं भरे हे कायम रहे क़यामत ताईं यार मोहब्बत कॾ न मरे ओ पंजल थियूं न परे जेसीं जीअरा आहियूं ओ इन जहान में वाह सही वाह हे मुंहिंजी सिंध सुहिणी सदा शाद हूंदी वलियनि जे दुआउनि सां आबाद हूंदी ॼाणो पक क़यामत ताईं आज़ाद हूंदी हिंदे आ जंहिं बद नज़र सां निहारियो उहा क़ौम सदाई बर्बाद हूंदी मगर मां न हूंदुसि जे दीदार भट्टी त मुंहिंजे मारुनि खे मुंहिंजी यादि हूंदी यार मुंहिंजे सांगनि खे मुंहिंजी यादि हूंदी वाह सही वाह मुंहिंजा साईं बेतर्ज़ कयोसीं मोहब्बत जी ॻाल्हि आहे अखियुनि जी ॻाल्हि ऐं इश्क जी ॻाल्हि पई हले अर्ज़ु कयोसीं त वञी वे इश्क वारनि वटि वञी वेह इश्क वारनि वटि अदा जंहिंजो सदाई पिरीअ ॾे पंध सवा सूरत सजण जे न फेरनि केॾा कंध पीतल आहे उन्हनि खे को मुहबत वारो मंध तो वठ राह तनी जो रंध त थींदई भलायूं भटी चवी वाह सही वाह पर वञी वे इश्क वारनि वटि अदा जंजीरा पर सां रिहाण पोइ नकी उल्को अॻियों जो ऐं न कढनि कंहिंजी काण अलाए न औलिया अल्लाह आ परवर चयो पाण उहे अछो कंदई अंदर खे चाढ़े सच सिराण पोइ तूं सालिक थी सुजान त वठ तंजो दर दीदार चवी वाह सही वाह मुंहिंजा साईं अर्ज़ु थियो इश्क जी ॻाल्हि त जे पुछंदे इश्क दा मतिलब त पहले पढ़ क़ुरान समझ ऐं दे विच कुल मक़सद है इहो अल्लाह दा फरमान समझ सुभान अल्लाह ऐं इश्क दे ख़ातिर ए कायनात बणी इहो इश्क दा ई एहसान समझ इश्क हुस्न दी और रौनक अहमद शाह जिन्हों इश्क नहीं ओ नादान समझ जिन्हों इश्क नहीं ओ नादान समझ पर जे पुछदे इश्क दा मतलब इहो इश्क पिणंदे गाने वाह इश्क छुड़वेंदा अहमद अली बादशाह ओ जिना इश्क करे दई माने कई ससिया इश्क रुलाया अते कई मूमल राणे हीर राजा ते लैला मजनू नूरी नाज निमाणे बल मोखी मारे कई मतारे अते सोरठ हाल बेगाणे किसा जुलेखा यूसुफ वाला पढ़ करे थे सियाणे ओ दीदार क्या पुछदे इश्क जा खबरां इहो इश्क हुसैन सुञाणे वाह बस सही इश्क वाह वाह हुसैन सही वाह सुञाणे वाह सही वाह मुंहिंजा साईं अञा अर्ज़ु कयोसीं त इहो इश्क हुसैन सुञाणे के ॿिए शहर चयो त काफ काज़िया खोल किताब ॾसा ओॾूं वक़्त नमाज एॾूं यार आ गए ओॾूं पेश इमाम आज़ान ॾिठी गुंड खोल एॾूं दिलदार आ गए हिन हिक ॿिए तूं फर्ज़ अज़ीम ॾुहई ओ मेरी सोच तूं पाणी तार आ गए नौशाद नमाज कज़ा पढ़सूं उथी अदब करूं सरकार आ गए उथी अदब करूं सरकार आ गए वाह सही वाह मुंहिंजा साईं हमर फकीर लिगारी वरी चवण लॻो अहमद अली हाओ सोना सोहणी सूरत तैकूं ओ ये लायक नहीं लिकावण ते गुंड पावण पिती रब दिखावण कीते नावत कान छुपावण ते गुंड पावण कर कुछ खौफ खुदा दा नाहक ए सारा लोग सिकावण ते गुंड पावण आखे हमल हथ क्या आयुई यार मेरी दिल रंजावण ते गुंड पावण ते गुंड पावण वाह सही वाह वाह दीदार सही वाह तमाम बेहतरीन तव्हां ॿुधायो पर जंहिं महफ़िल में शहनशाह लतीफ़ सरकार जो बैत न हुजे त उहा महफ़िल ई अधूरी हूंदी आहे जीअं त लतीफ़ सरकार चए थो त सिकी जा सुत्यास तां सिक सुम्हण न ॾिए सिकी जा सुत्यास तां सिक सुम्हण न ॾिए जागी सुत जन ला
से आया तान उथियास भेनर ऐं भुलियास न त सिक सुम्हण छा लॻे। वाह साईं वाह। अञा बि लती सरकार चयो त हलो हलो कोरिए नाज़ुक जनी नीह, हलो हलो कोरिए नाज़ुक जनी नीह, ॻंढी न सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया, छिनण मूर न सिखिया। हुननि जो कमु इहो आहे त केॾो बि नाज़ुक धाॻो हूंदो आहे उन खे ॻंढे जोड़े कतनि था, उहो उन्हनि जो कमु आहे। ऐं असांजे उस्ताद हिन पंहिंजी सिंध भलारी लाइ दुआ घुरी आहे त असांजे सिंध में, सिंध त अॻे ई मालामाल आहे, पर सिंध असांजी एतिरी सुखी हुजे जो असांजे पाड़े में का दाई दाइपो करण वञे त उहा बि उन घर मां ॾुखारी थी न अचे, या का अधी भेण मां जी शादी थिए त उहा बि पंहिंजो ॾाज खणी ऐं ख़ुशी सां रुख़सती करे वञे। उस्ताद असांजे चयो त अलाह ॾिसां अखियुनि सां सदा सिंध सुखी, रहे न राज में का दाई दर दुखी, मूर न पसां मलूक चए का हाणे ॾाज ॾुखी, काई भेण बुखी साईं न ॾिसां सिंध में, साईं न ॾिसां सिंध में। जीअं त असां वटि सिंध जो भलोड़ सुगड़ मोहतरम जनाब मुमताज़ अली सियाल वेठो आहे। मुमताज़ अली सियाल अॼु पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां हिन भलारे ॾींहं ते छा था ॿुधायो? शेरा त सुहिणी सिंध अंदर ही मेला मोर हूंदा, वाह। के सुघड़ के सालिक के महबती सदा घोर हूंदा, के रुसणा के खिलना के दिल निचोर हूंदा, के भूरा के कारा के सोहना दौर हूंदा, वाह। हसीनन जा हितड़े वॾा शोर हूंदा, मगर मान हूंदुस ए मुमताज़ सियाल त मुंहिंजा गीत गज़ल हे लिखियल ॾोर हूंदा। वाह सही वाह। पर अर्थ थियो त इश्क दी देखो हस्ती मस्ती रंग रचेंदा इश्क, साईं इश्क जा शेर पढ़िया। वाह सही वाह। इश्क दी देखो हस्ती मस्ती रंग रचेंदा इश्क, इश्क मरोड़े मास हजादा चाक चिकेंदा इश्क, इश्क न सुखिया सुभान देंदा निंड फेटेंदा इश्क, इश्क दा अड्डा अर्श ते आखा हुकुम हलेंदा इश्क, इश्क हजारे घोट गवाए कंध कपेंदा इश्क, इश्क पुजारी पाक हुस्न ता नाज नेवेंदा इश्क, इश्क में को मुमताज आखे शेर लिखवेंदा इश्क। वाह सही वाह। पर अर्थ थियो त हिक हलन हजारी हाकिम दादू जा मुर्क ना मोह मनावण ते घुंड पावण, पावण एड़ा तेज अलस्ती नैन नशीले चावण वल शर्मावण, शर्मावण भी शौक नजर ना नाता नीह निभावण ते अख चावण, चावण एड़ा कदम करीबा महरी मोर लजावण मस्त बनावण, बनावण एड़ी बात अलस्ती मिठू माठ मुझावण न बोल बुधावण, बुधावण बुकी बाज में समझा ठप ठा ठावण ओरे आवण, आवण नादल अध कितोई घूरा नावल घावण दिल दुखावण, ओ सही दुखावण ते को दावण आंदा, पुष्टि यार खिलावण ते मुस्कावण, मुस्कावण है मच मचाया अंदर दूध दुखावण आग जगावण, आग एड़ी मुमताज मती न विसदी केंदे विसावण, स्याले सावण स्याले सावण स्याल आखे गुण ते दे बस गावण। वाह सही वाह। वाह मुमताज सही वाह तमाम। पर अर्थ जो त लिखियो शेर मुआ तुझे निकाब ते, सही मां के निकाब लगल हुयो। वाह सही वाह। उने निकाब ते शेर लिखियो त लिखियो शेर मुआ तुझे निकाब ते, चयो मस्त थी पियो हां से तुझे हिजाब ते। वाह। तुझा नाज नखरा मुंहिंजी जिंदगी आ, तुझो प्यार पूजा मुंहिंजी बंदगी आ, थी तो मौत मुंहिंजो तुझे जवाब ते, लिखियो शेर मुआ तुझे निकाब ते, हटाए रुखता निकाब ॾिठो तो अखियुनि जे खंजर सां मूंखे या कुठो तो, ठाहे तीर ठोकई हुस्न ला जवाब ते, लिखियो शेर मुआ तुझे निकाब ते, चयो मस्त थी पियो हां तुझे हिजाब ते, वॾो डांव तोखे आ पिरी प्यार जो, फासायो मूंखे थई विझी जुल्फन वारो यार जो, हेराए छॾियो थई सही लबन जे लवाब ते, लिखियो शेर मुआ तुझे निकाब ते, चयो मस्त थी पियो हां तुझे हिजाब ते, मिले सुकून थो तुझे प्यार मां रही कोन सघंदुसि, सही तोखूं धार मां फिरा थो भऊं रजियां
ॼण कह गुलाब ते वाह। लिखियो शेर मुआ तुझे निकाब ते चरियो मस्त थी पियो हां से तुझे हिजाब ते वाह, सही तुझे वाह। चाह चाहत में चरियो ख्याल थी पियो फुराए दिल वेठो आ मुमताज भी हसीन हिक दिल पर नर नवाब ते लिखियो वाह, शेर सही। मुआ से तुझे निकाब ते चरियो मस्त थी पियो हां से तुझे हिजाब ते वाह सही वाह पर उस्ताद मुझे दीदार सियाल मुझो उस्ताद होयो उन्हें शेर लिखियो आ त डंगियल दिल ही दिल पर बचाए तभी तू जख्म मुंहिंजा ज़हरी मिटाए तभी तू फेरा कंजा फटड़ा छड़ाए तभी तू ॾिनई लख दिलासा आहियां ऐं तुंहिंजो ॾिनई लख दिलासा आहियां ऐं तुंहिंजो लही कोन सघंदे हिक नंढड़े भितर तां कोठे तो ही आशिक केराई तभी तू खिलाई त ख़ुशि थियां ॾिसी मुंहुं मुबारक कया सजदो तोखे पुॼाई तभी तू पुॼाई जे प्यारा मूंखे पाण वटि तूं उमेदूं ही मुंहिंजूं अघाई तभी तूं वञे मूंखे वहवा तोखे बि वणा छल न तो नीह मूंसां निभाई तभी तूं करे कुर्ब हेॾो उठल खे कंधी ते रसाई तभी तूं रसाई जे राहत वंजा मां वाधायूं वाधाइन में हथड़ो वधाई तभी तूं कारी रात जातो खोले के सकारा वरी जे नांगन खां डंगाई तभी तूं गुलामन गोलन जी आहे लिस्ट तो वट मगर ना मुंहिंजो लिखाई तभी तूं दीदार दिल के ॾसे छाए दिल पर चोरे लाल लबड़ा हे ॿुधाए तभी तूं ॿुधाए तभी तूं वाह सही वाह माशाल्लाह मनतासी तमाम बेहतरीन तव्हां दीदार फ़कीर जा ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाई जीअं त अॼु दोस्त ईद जे ॾींहं ते के गोश्त खाइण में आहिनि त के वरी पंहिंजे कमकार में आहिनि पर असांजे उस्ताद बुखारी सिंध जे भलोड़ शाइर पंहिंजे महबूब खे जॾहिं दावत ॾिनी त उन खे कहिड़ो अर्ज़ु कई त जानी जून महीना आया जानी जून महीना आया ॾाढे ॾींहं तते नी हिकिड़े रोले ते ॿिया झोले मैॾे साह सठे नी सिंधड़ी चौसे लंगड़े मिठड़े अंब लथे नी आत खाऊं उस्ताद बुखारी तेॾे कान रखे नी तेॾे कान रखे नी जीअं त अॼु ईद जो ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं असांजा दोस्त ओताकनि में कचरियूं बि कनि था वेठा गोश्त बि खाइनि था वेठा हाणे असां अर्ज़ु कंदासीं फ़कीर गुलाम हादी लेगारी साहब खे त असांखे छा थो ॿुधाए अॻे असांजा वॾड़ा जीअं ओताकनि ते मच मचाए ऐं कचहरी में गुझारतूं ॾोर पहाका हुनर दुरहा सिंगार पढ़ंदा अॼु तव्हां छा था ॿुधायो ऐं हाणे ओताकूं कीअं थियूं हलनि साईं बिल्कुलु अलहमदुलिल्लाह फर्स्ट क्लास नमूने ते असां वटि कचहरियूं हलनि पियूं पंहिंजे लाड़ जे पटनि ते असांजे जेको आहे इलाइक़नि में सुगड़ाई जे हवाले सां कचहरियूं बिल्कुलु हलनि पियूं जी ॿुधायोसीं साईं अर्ज़ु आहे त असां पंहिंजी पहिरियों जेको आहे तव्हांखे ॿुधायूं था उस्ताद बुखारी जूं सिटूं वाह जी तव्हां उस्ताद बुखारी जूं सिटूं पढ़ियूं उस्ताद बुखारी चयो त अॻाणो वेगाणो अॻे ई हुयुसि मां वाह अॻाणो वेगाणो अॻे ई हुयुसि मां रहील अंश मुंहिंजा उॾारे छॾियईं अलाए केॾां पे विस उस्ताद बुखारी बसि अजायो निहारे बीहारे छॾियईं चई विञायल खाब नेणनि जा निहारे राति गुज़री वई विञायल खाब नेणनि जा निहारे राति गुज़री वई पिरी तोखे पुकारींदे वरी प्रभात गुज़री वई सज़ा ऐं सौज़ सां विढ़ंदे इहा सकरात गुज़री वई निहारियो तो पिरी जॾहिं नाज़ुक निगाहनि सां ईअं महसूस थियो थर तां ॼण वसी बरसात गुज़री वई वसी बरसात गुज़री वई पर उस्ताद बुखारी चयो त खिल खिल रोक न रोवण मेॾे खिल खिल रोक न रोवण मेॾे गर गर ॻोड़े वावे सन सौ सौ सद में भोगण वाले हिकु बि सूर सावे सन नेठ निकल सन रोशन किरणे काले बादल लावे सन छुट वेसन सबे सूर बुखारी बकी रहणे से सब रहवे सन हियो असांजो गुलाम हादी लेगारी साहब इते ई रहजो वरी इते ई वापसि अचूं था थोरी नंढड़ी साही खणूं साही बि लाज़मी आहे साही खां पोइ वरी अवां सां कचहरी पंहिंजो ही दोस्त सभु गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम साईं साई खईं से वरी सॼी संगत असां सां गॾु आहे
वरी हितां ई प्रोग्राम शुरू कयूं था। जीअं त असांजे लोक अदब में पहिरियों बाब जेको आहे उहो आहे गुजारत। उन खां पोइ वरी अॻिते ॾोरा, ॾिठा, पिरोलिया, चिरोलिया। जीअं कंहिं दोस्त चयो त चिरोली इहा कीअं थींदी आहे। चिरोली जी जीअं 4 शयूं उन में अचनि। जीअं चिरोली अर्ज़ आहे त ॻह मुठियूं 4। कहिड़ियूं 4 मुठियूं ॻह में? पहिरें नंबर ते लीला हार मुठी, सुहिणी मेहार मुठी, सुहिणी मेहार मुठी, ससी उठन महार मुठी, सोरठ मंगण हार मुठी। ॻह मुठियूं 4, इहे ॻह मुठियूं 4 थियूं। असां अर्ज़ कंदासीं दीदार अली भट्टी साहब खे त हू गुजारत पढ़ंदा, पर गुजारत सुर रखी ऐं पंहिंजी संगत ॻोल्हींदी। अहमद अली साईं गुजारत आहे सुर उमर मारवी। वाह। गुजारत आहे त लोह कपिड़े जो ओहे जर जो अथई। लोह वाह साईं। कपिड़े जो हे जर जो अथई। लोह हाँ, कपिड़े जो लोह कपिड़े जो कपिड़े जो हे जर जो अथई। ॿुध चओ हाणे जॾहिं उमिरि पहुचियो उते खूह ते हाओ सचियूं सभई मारवीअ खे चवनि पयूं त ओ मारवी ईअं तकड़ करे पाणी न ॾे, ही परे जो बर जो अथई, अलाए किथां परे खां आयो थी जर जो बर पियो चवां। इमदाद खां बची वञे। अबा ॿुध ईअं चवां पियो त जर जो ही जेको त ही हुन भर जो अथई, जर जो रंग रोकियो अथई, जर जो खड़ो लॻो मथो भरियो, जर जो ही तेज तिखो वक्रो, जर जो माठीरो अथई, हे चुप अथई, हे फुड़ो कतरो जर जो अथई। अञा चओ पुट। अञा बचे पई। हा अदा इमदाद गुजारत आहे त लोह कपिड़े जो बुध हे चवेसि पई जर त जो ही अथई। जेको गॾु नाल अथई लोह जो नाल, जेको ही जेको नाल अथई इहो धारियो अथई, ॿियो कंहिं चयो अथई, को डर अथई बच। लोह जो डर। बच। चवेसि पई त ही को धारियो परे जो आयल कंहिंजो को खौफ़ खतरो को भरमो अथई। अञा बचे पियो। ईअं त नथो चवे त ही मेरो अथई। हा भले। वाह वाह भले। वाह वाह साईं वाह। साईं गुजारत आहे जी साईं। उमर बादशाह मारवी वटि जॾहिं वेस वॻा खणी आयो जी ऐं चवेसि पियो त लोह कपिड़े जो हे जर जो अथई। साईं लोह जो थींदो पानो ऐं जर जो थींदो मेरो ऐं कपिड़े जो थींदो वॻो। चएसि पियो त पा नओं वॻो, पा नओं वॻो ओहे मेरो अथई। वाह हे मेरो। वाह 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 सही वाह। ॾाढो सुहिणो चयो पर वाह, मेरे सही खां वाह, बची वियो। भट्टी साहब गुजारत चवां थो। हाउ गुजारत आहे त जॾहिं ससुरीअ खे पुनू खणी वियो, हाउ हाणे जॾहिं पुनू उते पहुतो त पुनू जे पीउ आरी ॼाम फरमायो त बाबा जेकॾहिं हाणे हिन खे तव्हां ॿाहिरि खणी त आया आहियो, पर ससुरी खां सवाइ ही रही नथो सघे, हाणे हिन मां हथु कढो त ही वापसि पोइते मोटी वञे। जी साईं। हाणे जॾहिं पुनू वापसि मोटियो त जॾहिं हलंदे आयो उन रस्ते राह सां ॾिठई त अॻ में त न क़बर न कुझु का शइ कान हुई। ॾिठई त हिकिड़ो बकरार आहे, मुसाफ़िर आहे, उते मुज़ावर बणियो वेठो आहे। हाणे पुछेसि पियो त अबा ॾे ख़बर ही कहिड़े बुज़ुर्ग जी पीर जी ख़बर आहे, तूं हिते छा पियो करी? वाह। हाणे बकरार थो ॻाल्हाए उमिरि सां, चवेसि पियो त पुनर सां। ही हा साईं पुनर सां उमर सां। पुनर सां हा हा पुनर सां। पुनर सां ॻाल्हाए पियो त ही शहर रांद जो अथई, तूं हाकिम जी करे नालो कर त ही ज़मीन जी आहे। वाह वाह साईं वरी वाह चओ। वाह दावा वरी चवां पियो त ही शहर रांद जो अथई, तूं हाकिम जी करे नालो कर त ही ज़मीन जी आहे।
वाह सही रबिन जी कब्र आहे बच्चे ही शहर बेलहाड़े जो थे बच्चे साईं रांद जो बेलहाड़ो बच्चे मुंहिंजा बाबा वाह सही वाह साफ़ ही कर बच्चे अब्दुल कर बच्चे पे वाह सही वाह हाँ, बच्चे इंसाफ़ पे। कर, अब्दुल कर चओ अञा हिकु दफ़ो अदा साईं ही शहर रांद जो थई ही शहर रांद जो थई हाँ तूं हाकिम जी करे नालो कर त ही ज़मीन जी आ त ही ज़मीन जी आहे त ही का हितऊं जी आहे बच्चे नालो कर, वाह सही। जैसी नज़र कर बच्चे मुंहिंजा हे बाबा भला रहाकू आहे रवो आहे रवे में मरे थी वाह, साईं, वाह, मरे थी वाह फकीर साईं वाह हाणे साईं गुजारत आहे सुर ससवी हाणे जॾहिं मज़ार ते जॾहिं तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं पुनू उन क़बर ते पहुतो ऐं ससवी जॾहिं उन दुआ घुरी त उते हिकिड़ो रवे जो पलांत रहिजी वियो वाह जंहिंखे असां आम करे प्लेयर रांदि खेॾंदा आहिनि कोॾी कोॾी पहलवान खेॾंदा आहिनि त इहा असां वटि आम चवणी आहे त यार ईअं रओ करे थी धक ईअं कारीगर रओ करे धक अच होॾां रवे जो पलांदो शहर ॻाढ़ो हाकिम जी ॻण नालो आहे साबित ज़मीन जी आहे कुआ केर ज़मीन जी चवंदा आहिनि वाह हा न साईं हाणे साईं बकरार खां पुछे पियो त ॾे ख़बर ख़बर कंहिंजी आहे बकरार चयो पियो मूंखे ॿी का ख़बर कान्हे पर हाणे चएसि पियो त ही शहर रांदि जो अथई तूं हाकिम जी करे नालो कर त ही ज़मीन जी आहे चएसि पियो त तूं ही ॻाढ़ो रओ अथई हाणे तूं ॻण करे साबित कर त ही क़बर कंहिंजी केरु आहे वाह दावा वाह सही वाह वाह दावा वाह सही वाह वाह, वाह वाह, इमदाद सही ख़ुश्क वाह। वाह वाह, हाणे असां गुजारत वठंदासीं ममता सियाल खां ऐं दीदार भट्टी जी साईं ऐं पंहिंजो फ़क़ीर इमदाद हुसैन ख़ुश्क ॻोल्हींदा गुजारत थी चए त ज़ात कयई नालो ज़ात कर त हे ज़ात वञे सुर उमर मारवी खे बंदि कयई बंदि करे जॾहिं ॾींहं पूरा थिया त छॾियईं सिकी त हाणे तूं मुंहिंजी भेण आहे, हाणे तोखे इजाज़त आहे वञ वाह त हाणे मारवी जो ॻाल्हाइण अथसि त ईअं कीअं वञा चएसि पई त ज़ात कयई नालो ज़ात कर त ज़ात वञे अमंगली साईं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान आहिनि असांजो शहर ऐं हुनर पहाक आहे त पंहिंजी जाइ ते पर अव्हांखे ख़बर आहे त गुजारत ते असांखे वॾो नाज़ हूंदो आहे वाह। ऐं शौक़ु हूंदो आहे वाह। ऐं असां गुजारत खे शौक़ सां ॻोल्हींदा आहियूं पर गुजारत खे जी हाणे तव्हां चओ हिकिड़ो दफ़ो माज़रत सां गुजारत चओ। थी चए त ज़ात कयई हाणे ॻाल्हि ॿुध चवेसि पियो त हाणे मारवी चवे पई उमर खे त अदा उमर पंहिंजी क़ौम में कारो कई बचे ॿुध चवेसि पियो त ॾिठो पधरो कई बचे चिट्टो कई बचे अदा उमर तो ख्वार ख़राब कई अदा उमर तो बचे। मूंखे ज़ात कई हा। हन चए पियो त ॾेहन में ॾिठो कई बचे चएसि पियो त हाणे हिन बराज भाग बिरादर कुल कठे कर हा, मरे। अरे हा, अरे वाह साईं, वाह साईं, वाह वाह साईं, मारे। ख़ुश्क वाह 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 हाणे साईं, वाह। रामदास वाह मारवी खे उमर चयो त तूं मुंहिंजी भेण आहे मूंखे ख़बर पई आहे तूं हाणे आज़ादु आहे तूं वञ चईसि ईअं कीअं वञा जी चएसि पई त ज़ात कयई चएसि पई त रंज हड़ई हाणे कयई वाह 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 सभु मूं ते हाणे उते रंज कई कावड़िया वेठा आहिनि के सेठार हली में हा आसूं चएसि वाह पई त साईं। ज़ात जा थी रंजाणी चए रंज हाणे कयई हा नालो ज़ात कर चएसि पई नालो ज़ात कर चएसि पई त रंज जेके कई रंज हाणे जेके सभु अज़ीज़ कयई कठे अज़ीज़ कर कठे कर कठे कर। नालो आहे अज़ीज़ अज़ीज़। ज़ात जा आहिनि काठोर कि काठोर। अज़ीज़ कठो कर त मेहराणी वञे ज़ात जा थी मेहराणी चए जेका आहे मूं ते मेहर आहे पोयां चवंदा भॼी जेको वेंदा। ख़िला जो गांगो आहे जेका मेहरहाणे आहे सही आहे मूं तां ए, वञे इमदाद साईं रीस त असां बि कंदा आहियूं जी जी सुर सागो जी जॾहिं न मारवी मोटी आई चओ। हाणे सरतियूं पुछनसि थियूं हाणे सरतियुनि सां ॻाल्हाए थी जी। त मूं त चयो ज़ात आहे वाह मूं त चयो ज़ात आहे माण्हू जो थींदो पर शहर करे वियो हल वाह 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 धोखो करे वियो बच फराड करे वियो हाओ ॿुध अहमद अली चए पियो मां त चयो त प्यासो आहे
बाणी प्यारियां से मन दुआ करे हे सवाली आहे बच हे मुसाफ़िर आहे हाओ मां त चयो त एहसास कयो मांसि त ही को परे जो बुखो आहे हाणे प्यासो तासो उञारो आहे कुझु हिन ते राम इंसाफ़ कयांसि पर ही त को मूंखे ख़राब ई करे वियो बच चओ गुजारत भर मूं त चो ज़ात आहे ॿुध चएसि पियो त मूं चयो त भारत आहे अलाह कारण पाणी प्यारियांसि मन मूं ते सवाब थिए बच वाह रे सबको वाह प्यासो आहे उञारो आहे उञारो आहे अरे हा हा वाह मुमताज चओ इमदाद साईं जॾहिं न मारवी मोटी वई जी हाणे सर्चियूं पुछनसियूं त अदी तोखे उमर बादशाह कीअं खणी वियो वाह हाणे ॾसे न पई त मूं चयो त ज़ाता माण्हू जो थींदो हू त शहर करे वियो ज़ात आहे सही पेञारो माण्हू जो आहे सवाब शहर आहे टलटी हाणे चवेनि पीअ दी मूं त चयो पे उञारो आहे सवाब थींदो हू त टल ई टी करे वाह साईं वाह वाह साईं जकॾहिं इजाज़त हुजे त कचहरी में ॾिठ करोली आऊं ॿुधां चओ हा हा साईं पंहिंजो असांजो गुलाम हादी लेगारी साहब अॼु मां सम्झां थो हिकिड़ो पंहिंजो तारीफ़ जो बैत खणी आयो आहे पर पहिरियां मां त पंहिंजो तारीफ़ करायां नालो अहमद अली ज़ात चांडियो वलद हाजी दोदो पाक पंजनि जो प्यासिया उस्ताद मुंहिंजो सदा हयात मोहम्मद मलूक अब्बासिया ॻोठ अली मुराद चांडियो पोस्ट बॉर्डर पीर तकी शाह दरगाह खासिया तालको डोकरी तरामो जिते हर को वडेरो सियासिया सिंध में मोती दाणो ज़िलो लाड़ काणो जिथे को माण्हू उदासिया हींअर मल्हीर किराची घग्घर फाटक ते घर नंबर मुंहिंजो 81 घर नंबर मुंहिंजो 81 अचो त गॾिजी असीं सभु गुलाम हादी लेगारी खां तारीफ़ जो बैत ॿुधूं बिल्कुलु साईं साईं अर्ज़ु थियो त साईं नालो गुलाम हादी ॻोठ कामारो ज़ात लगारिया तालको टंडो बागो पोस्ट ऑफिस सांगी फरहो वेचारिया ज़िलो बदीन दरगाह समन सरकार प्यारिया बाइकर बनी पंहिंजे उनमें हिकिड़ो कमाईंदो हारिया हिकिड़ी मोटरसाइकिल चढ़ी जे लाइ उहा ठावकी सवारी आहे हिकिड़ी कखनि जी ठही लोता के जंहिंमें हलंदी कचारी कुर्ब वारी राति सारी आहे हिकिड़ी मेह खीर पीअण लाइ जेका रंग जी कारी आहे कारू झर खां वठी कराची ताईं हलंदो ई सुगर फ़कीर सिंध सारी आहे साईं समझ वारनि लाइ ॻाल्हि सची आहे बाक़ी बेसमझण लाइ बेकारी आहे पर साईं अॻिते मुंहिंजो मोबाइल जे नंबर ते साईं जेको एड्रेस ठहियलु हो जे दिलि घुरे थी गुलाम हादी हुजे त पोइ इंटरनेट ते करे वठि आल नाल हींअर साईं माण्हू रूबरू ॻाल्हाए वेठो जे साईं दिलि घुरे थी गुलाम हादी हुजे त पोइ इंटरनेट ते करे वठि आल नाल व्हाट्सएप ते वेठो हूंदई पोइ रूबरू करे वठीसि हाल अहवाल 0320 वारो हुनजो कोट आहे बेमिसाल 5323752 ते करे वठीसि काल भले भेण सवां वटि न हुजे रुगो खाली ॾेई छॾियो मिस काल पोइ पाणे परदेसी पहुची वेंदो जहिड़ो आहे हाल साईं हाणे कलम सां इहो ई लिखंदसि ॿियो कहिड़ो ॿुधायां अंदरि जो अहवाल भला अञा बि तव्हां चओ था हिन सां मिलणु आहे माल पोइ साईं हाइफ़ आहे तव्हांजी हाल ते पर साईं अदब जूं सीटूं आयूं त हीरे घोरा हंजड़ा थरे भरे थोरा हीरे घोरा हंजड़ा थरे भरे थोरा मोती जे मेराण जा से मेड़ींदड़ मोरा हंज हलिया मोर चलिया वञी कंग रहिया कोरा राग विया रागींदड़ विया सम्झू सगोरा जेके ना हुया गुप्ते जा घोरा से गोर गुज़ारे विया साईं असांजे दरगाह समन सरकार साईं असांजे पट जे इलाइक़े जो राज़ी शाह जो हींअर उर्स मुबारक हले पियो सभिनीनि दोस्तनि खे दावत आहे जेकॾहिं राज़ी शाह बादशाह ते ईंदो त इनशाला ईद खां 2 ॾींहं पहिरीं इनशाला हुनजो उर्स हले पियो उते कचहरियूं बि आहिनि असांजी जेका असांजे तरफ़ खां सॼी सिंध खे सभिनीनि दोस्तनि खे जेको आहे दावत बि आहे जीअं त साईं गुलाम हादी तारीफ़ बि ॿुधायो असांखे ऐं वरी दावत बि ॾिनई राज़ी शाह जे मेले जी इनशाला ज़िंदगी रही त ज़रूरु हलबो फ़कीर अली नवाज़ पे ॾिठ जी ॻाल्हि कई ॾिठ जीअं त हिकिड़ी शइ को सुघड़ ॾिसी ईंदो
वरी उन्हे ते पोइ माना ठाहे ॾींदो, ॻोल्हण वारो उहा ॻोल्हींदो। फ़कीर अली नवाज़ साईं तव्हां माफ़ बि कजो, ऐं हलियोसि पंहिंजे तारीफ़ ॾे, ऐं फ़कीर गुलाम हादी लेगारी खां बि तारीफ़ ॿुधोसीं। हाणे तव्हां ॾिठ असांखे ॿुधायो। हा साईं फ़कीर, साईं राज़ी असां बि उते पाड़े जा आहियूं। साईं राज़ी शाह जी ॻाल्हि हली आहे त हिकिड़ो बैत राज़ी शाह ते पोइ वरी ॾिठ ॾे था अचूं। वाह अर्ज़ु कयोसीं त जे भाई जोगी थिया त जीअ में ॿार जलो, उभरे थो अंदर में को सिक संदो सलो, वाह बिना इश्क इबाबत ठूंगो आहे ठलो, ओ भला वठ भलो को रस्तो राज़ी शाह चवे। वाह साईं, ॾिठ ते था अचूं त औरत खे ओॾी नाहे, औरत खे ओॾी नाहे, नर खे सुहे नार, ख़ासि पिरोली खटी चवे तूं हिते ई निहार। औरत खे ओॾी ओॾी नाहे, नर खे सुहे नार, ख़ासि पिरोली खटी चवे तूं हिते ई निहार। अल्लाह फ़कीर हिकिड़ी ॻाल्हि तोखे चवां, तव्हांजे ॾिठ मुताबिक़ ओॾी हिकिड़ो लाड़ जो लफ़्ज़ आहे। वेझी, ओॾी जी माना वेझी। वेझ जो मतिलबु आहे वेझ, ओॾड़ी, ओॾो जीअं चऊं पाण, ओॾो अच, वेझड़ो अच। हा, ॾोर ॻोल्ही संगत ॾोर ॻोल्हे। हा, न न, ही ॾोर त न आहे, त ॾिठ आहे, हा, ॾिठ ॻोल्हे। ॾिठ आहे। हिकिड़ो दफ़ो थोरो चई वञिजो, थोरो। औरत खे ओॾी नाहे, औरत खे ओॾी न आहे, औरत खे ओॾी नाहे, नर खे सुहे नार, नर खे सुहे। ख़ासि पिरोली खटी चवे तूं हिते ई निहार। हाणे भला हिकिड़ी मां तव्हांखे, मुंहिंजे ज़हन में कुझु ठही आयो आहे थोरो हिकिड़ो, त नर खे सुजे जीअं नार। हाणे तव्हां पोइ ते ॻाल्हि पंहिंजी कयो था, पर अक्सर करे उत्तर ऐं लाड़ में असां वटि हिकिड़ो रवाजु आहे त कचहरी में जॾहिं असां वेहंदा आहियूं त कांब कढी वेहंदा आहियूं। वाह वाह करे छॾियो, वाह वाह करे छॾियो, खुशको वाह वाह करे छॾियो, वाह वाह करे छॾियो। वेझे हुजे हा त भाकुर विझई हा। वाह साईं, वाह साईं। औरत खे ओॾी न आहे, औरत खे वेठ ॿधण जेको आहे सो इस्लाम इजाज़त नथो ॾे। औरत खे ओॾी न आहे, नर खे सुहे नार। मर्द जे वेठ ॿधी वेंदो त ॾाढो कचहरी में ठहंदो, नर खे सुहे नार, ख़ासि पिरोली खटी चए तूं हिते ई निहार। उन कचहरी में वेठा उते ई बुझारत ठाही, उते ई ॾिनई। वाह साईं, फ़कीर साईं अली नवाज़, तव्हांजूं मोहबतूं वॾा वॾ थोरा। फ़कीर दीदार साईं तव्हांजा कुर्ब, मुमताज़ अली तव्हांजा बि थोरा। साईं गुलाम हादी वॾा वॾ तव्हांजा। साईं इमदाद तव्हांजूं बि महिरबानियूं। तव्हांजा कुर्ब सॼे सथ खे जीअ में जायूं, दिलि जे गहराइनि सां भलीकार जीअ में जायूं। महिरबानी। महिरबानी।